बांदी पुलिस पारां कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर हाफ फ्राई कयल पीरसन इब्राहिम खास के लिए पुट पारां नवाबशाह अदालत में बांदी पुलिस जे 7 एहलकारनि समेत 17 ॼणनि ते कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए संदसि वालिद खे हाफ फ्राई कंदड़ एहलकारनि ते FIR दाख़िल करण लाइ ॾिनल दरख़्वास्त ते अदालत SHO गुलाम शबीर उमरानी, वॾो मुंशी शकील आराई, नंढो मुंशी तारिक खासकेली, जमादार केसर डाहिरी, जमादार वाहिद डाहिरी ऐं ASI अफ़ज़ल आराई ऐं 12 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। जंहिं बाद बांदी थाणे ते मुबैना तौर हाफ फ्राई कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त केस दाख़िल थियण बावजूद केस में घुर्बल पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।